अस्सलाम वालेकुम दोस्तों रमज़ान जे करे ॾिसो सॼी घिटी जेका आहे त लाइटिंग कयल आहे सजायल आहे। ये घरनि जे मथों बि लाइटूं कयल आहिनि। केॾी न सजावट थियल आहे घिटियुनि जी। तमामु दोस्तनि ॾिसंदड़ महबूब दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो ताकि जीअं मुस्तक़बिल में असांजो तव्हांजो साथ बरक़रार रहे। हींअर जेको आहे त सुबुह जा 4 थी रहिया आहिनि। मां वञा थो हींअर होटल ते नाश्ते लाइ, यानी कि सहरी वठणु। अॻिते हली तव्हां ॾेखारियूं था सहरी जे मथां केॾो रश आहे होॾे, छा सूरत हाल आहे होटल जी। हीअ असांजी घिटी आहे, हिन घिटी खां ॿाहिरि निकिरी ईंदासीं। ॾिसो दोस्तों, ॾिसो केॾी न लाइटिंग थियल आहे। इहा आहे रमज़ान जी आमद ख़ुशी। सॼी घिटी जेका आहे सिंगारियल आहे। साईं ॾिसो राति जो जेके आहिनि सभु कमु था कनि। हींअर सभु जेके आहिनि राति जो कमु कंदा आहिनि। जेके बि मज़दूर आहिनि, गाॾियुनि वारा आहिनि या गाॾियूं साफ़ करण वारा आहिनि, टोटल माण्हू जेके बि आहिनि से राति जो कमु कंदा आहिनि। सॼी राति जेके होटल खुलियल हूंदा आहिनि, जेके बि दुकान, हे ॾिसो हेॾो दुकान बि खुलियल। मेडिकल आहे खुलियल आहे, रश लॻो पियो आहे। दादा मां बि रोड टपां, भाउ मिठा, गाॾी वारो स्पीड में थो अचे। रमज़ान शरीफ़ में सभु जेके आहिनि त राति जो कमु कंदा आहिनि। जेके बि मज़दूर आहिनि उहे सॼी राति कमु कंदा आहिनि। सहरी खां पहिरियों जेको कमु ख़तमु कंदा आहिनि, छो जो पोइ सहरी खाई ऐं पोइ सुम्ही पवंदा आहिनि। वरी शाम जो असर महिल उथंदा आहिनि। सभु कारोबार जेके आहिनि तक़रीबन ॿिए पहिरीं खां पोइ खुलंदा आहिनि, यानी कि मंझंदि जी नमाज़ खां पोइ, ज़ोहर जी नमाज़ खां पोइ इहे होरिया खुलणु शुरू कंदा आहिनि। पाण ईंदा आहियूं, हिते हिकिड़ो होटल आहे पंहिंजो पाकिस्तानी, उन खां जेका मानी वठंदा आहियूं। सुबुह जो नाश्तो या मंझंदि जी मानी या राति जी मानी जेका हूंदी आहे, पाण हितां वठंदा आहियूं। हिन पासे ॾे हे होटल आहे, हेॾो जेको आहे त रश लॻो पियो आहे। मां रोड टपां था। हे साईं पंहिंजो होटल, ॾाढा सुठा पराठा ठाहींदो आहे। हे ॾिसो ये पराठा तैयार थी है। खानों तो रखे। क्या वो ये संगत है जेका है त हींअर हमारा गाॾी धोई रुगो पानी पानी करे घिटीअ में। ऐं हिते जेको आहे कारोबार जेको ज़्यादातर बिज़नेस कंदा आहिनि, दुकान आहे जेको बि
हा उहो बांग्लादेश जे माण्हुनि जो आहे। बांग्लादेश वारा हिते हिकु बिज़नेसमैन आहिनि, उहे दुकान हलाईंदा आहिनि, चाहे परचून जो हुजे या किरयाने जो चइजे या पोइ सब्ज़ीअ जो चइजे। ओवरऑल जेको बि बिज़नेस घणो आहे उहो बांग्लादेश वारनि जो आहे। बाक़ी पंहिंजा सिंध जा माण्हू जेके आहिनि से हारसी कंदा। हारसी मीन्स जेको आहे त हीअ ॾिसो, हीअ बांग्लादेश वारनि जा दुकान आहिनि। हार्स चवंदा आहिनि चौकीदार खे, जेको घर जी चौकीदारी करे, ठीकु आहे। ऐं इन खां अलावा जेके ड्राइवर, हाउस ड्राइवर, ज़्यादातर हाउस ड्राइवर जेके हूंदा से पंहिंजा सिंधी हूंदा, बिज़नेस न कंदा आहिनि, इन्वेस्टमेंट न कंदा। हीअ ॾिसो थाई बकाई थाई, हीअ बि जेको आहे त बांग्लादेश वारनि जो दुकानु आहे। असांजा माण्हू छा आहिनि त बसि चवंदा आहिनि यार मज़दूरी कयूं था, उतां पैसा मिलनि था, उहो अचनि था त खोड़ असांजे लाइ। इन्वेस्ट जे लाइ लाज़मी माण्हू इन्वेस्ट कंदो त कमु ईंदो, कारोबार कंदो। इन्वेस्ट न कंदो त ॿिए जी मज़दूरी कंदो। ॿाहिरियां माण्हू जेके ज़्यादातर बांग्लादेशी इंडिया वारा, इहे मज़दूरी न कंदा आहिनि। पंहिंजे पाकिस्तान जा माण्हू मज़दूरी कंदा आहिनि, चाहे गाॾियूं धोअनि, इमारतूं साफ़ु कनि, बिल्डिंगूं साफ़ु कनि, हारसी कनि या ड्राइवरी कनि। त इहो असांजे माण्हुनि जो रुझान आहे। बसि यार वञूं था, ॾियारी हणी करे मोटी ईंदासीं, मज़दूरी करे मोटी ईंदासीं, बिज़नेस न कंदा। ख़ैरु, अलाह मालिक असां त तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां वरी आख़िर में गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकॉन खे ज़रूरु प्रेस कजो। हा, हींअर मुंहिंजी बिल्डिंग वेझो अची वई आहे, पंहिंजे हणूं था घर ॾे, सहरी कयूं था, पोइ इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं, रोज़ो रखंदासीं। रमज़ान जो महीनो हले, बाबरकत महीनो आहे। ठीकु आहे दोस्तों, मोकिलाइणी न आहे। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलूं था, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।